नाज़रीन, मगरबी हवा जो सिस्टम बलूचिस्तान में दाख़िल थी वियो, जंहिं सबबि इस्लामाबाद, पंजाब ऐं कोयटा जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जॾहिं त मौसमियात खाते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। चमन भरपासे में बि तेज़ बरसात पई, जॾहिं त मथां इलाइक़नि में किथे ॻड़ो पियो त किथे बर्फ़बारी थी आहे। बरसात सबबि बलूचिस्तान जे केतिरनि ई शहरनि में बिजली ऐं मवासिलती निज़ाम मुतासिर थी वियो आहे। ॿिए तरफ़ लाहौर, मुल्तान, चीचा वतनी समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई, जॾहिं त उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। इस्लामाबाद, रावलपिंडी ॿियनि शहरनि में बि बरसात पइजी रही आहे। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो सिस्टम 2 मार्च ताईं जारी रहण जी अकथी कई आहे, जंहिं तहत इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात ऐं जाबलू इलाइक़नि में बर्फ़बारी जो इम्कान आहे। उनखां अलावा मौसमियात खाते अॼु ऐं सुभाणे सिंध जे शहरनि हैदराबाद, लाड़काणो, कंभर, शहजादकोट, जेकाबाद ऐं सखर में बि बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो आहे। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.